सेप्को वापडा राणीपुर तरफ़ां गैरकानूनी कुंडा कनेक्शन बिलनि जी अदायगी न कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो, जंहिं में सेप्को जा अमलदार, पुलिस ऐं रेंजर जा एहलकार शामिल हुआ, जिन राणीपुर जे सचल कॉलेज वटि क़ाइम जूनेजा कॉलोनी, पुराणो बस स्टैंड ऐं मजीद चांडियो कॉलोनी में कार्रवाई कई वई, जिते हलंदड़ गैरकानूनी कुंडा ऐं डायरेक्ट कनेक्शन कटिया। ऑपरेशन की अगवाणी एसडीओ वापडा साद सुलेमान, चेयरमैन मकसूद मला, इंजीनियर मंसूर बंबरो, लाइन सुपरिटेंडेंट निज़ामुद्दीन खोखर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते सेप्को सब डिवीज़न राणीपुर जे इंजीनियर मंसूर बंबरो कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त गैरकानूनी बिजली जा कनेक्शन बकायनि में मुलविस अनसरनि ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे कार्रवाई करे रहिया आहियूं। बकाया ऐं गैरकानूनी कनेक्शननि में मुलविसनि ख़िलाफ़ पंहिंजे इदारे जी पॉलिसीअ तहत ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। हिन ॿुधायो त सेप्को सब डिवीज़न राणीपुर खे 1 साल लाइ रेंजर्स हवाले कयो आहे, जंहिं जी निगरानीअ में रोज़ानी बिजली चोरी कंदड़नि ऐं रायतुनि न ॾींदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो, जंहिं जो मक़सदु बिजली चोरीअ जो ख़ात्मो आणणु ऐं बकाया वक़्त सिर ते वसूली ऐं इदारे खे माली फ़ाइदो ॾियणु आहे। शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल न्यूज़, तरादा शरीफ़।